खबर शामिल कंदासीं। सिंध हाई कोर्ट कराची में माली डॉक्टर के उहदे ते तरक्की लाइ दरख्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। दरख्वास्त गुज़ार मोहम्मद सुहेल दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ईस्ट में हेड माली जा फर्ज़ अंजाम ॾेई रहियो आहियां। होम्योपैथिक जी डिग्री हासिल कई आहे। कॉर्पोरेशन में जाइ बखाली आहे। अदालत तरफ़ां रिमार्क्स ॾिनो चवण हो त मुलाज़िमत जी कहिड़ी ज़रूरत आहे, पंहिंजी क्लिनिक खोलियो, असां ऐं अव्हां जो वकील अव्हां जी क्लिनिक दवा वठण लाइ अची वेंदासीं। अदालत धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। सिंध हाई कोर्ट कराची में माली डॉक्टर जे उहदे लाइ तरक्की लाइ दरख्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। दरख्वास्त गुज़ार मोहम्मद सुहेल दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ईस्ट में हेड माली जा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहियां। होम्योपैथिक जी डिग्री हासिल कई आहे। कॉर्पोरेशन में जाइ बखाली आहे। अदालत तरफ़ां रिमार्क्स ॾींदे चवण हो त मुलाज़िमत जी कहिड़ी ज़रूरत आहे, पंहिंजी क्लिनिक खोलियो, असां ऐं अव्हां जो वकील अव्हां जी क्लिनिक दवा वठण लाइ अची वेंदासीं। अदालत धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। CMTV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो, माली पारां डॉक्टर जे उहदे ते तरक्की लाइ दरख्वास्त दाख़िल कराई वई आहे, छा अपडेट आहे तव्हां वटि? आज सिंध हाई कोर्ट में बरुकनी बेंच है जैमें जो है हिकड़ो माली है उन पारा दरख्वास्त दाखिल कराई वही है पंहिंजे उहदे जे लाइ त मूंखे तरक्की ॾिनी वञे। डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ओभर जी ही जेके आहे त उनमें ही माली तौर कम करे रहियो आहे। उन चयो आहे त मुंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे डॉक्टर जा ॾिना वञनि ऐं मूंखे तरक्की ॾिनी वञे। संदसि इहो चवणु आहे त आऊं होम्योपैथिक जी डिग्री हासिल करे वरिती आहे ऐं कॉर्पोरेशन में आसामियूं बि ख़ाली आहिनि। संदसि इहो बि चवणु आहे त मुलाज़िमत जेकी आऊं करे रहियो आहियां उनमें इन शइ जी ज़रूरत बि आहे ऐं आऊं क्लिनिक बि खोली छॾी आहे। अदालत इहो चयो आहे त अव्हां अहिड़ी का क्लिनिक खोली आहे जंहिं ते हुन चयो त हा आऊं अहिड़ी क्लिनिक बि खोली आहे। जंहिं ते जेको आहे त अदालत जस्टिस इक़बाल अहमद कलोरे इहो चयो त असां अव्हां जे वकील खे पुछंदासीं ऐं उन्हनि खां जवाब बि वठंदासीं त हू ही क्लिनिक अव्हां खोले सघो था या न। जंहिं ते जेको आहे त संदसि वकील इहो चयो त ही कॾहिं कॾहिं दवायूं ॾींदो आहे, वरना ही जेको आहे त दफ़्तर मां ई मोकल कंदो आहे ऐं दफ़्तर मां मोकल खां पोइ ही पंहिंजी क्लिनिक हलाईंदो आहे। जंहिं ते जेको आहे त अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾियण या न ॾियण बाबति बि दलाल अदालत में थिया। जंहिं ते जेको आहे त KMC ऐं DMC जी जेकी वकील हुई उन पारां इहा साइमा पारां दरख़्वास्त ॾिनी वई त ही दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। अदालत धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अदालत चयो आहे त धुरियुनि जो मौक़िफ़ थी वियो आहे। हाणे जेको आहे त जल्द ई फ़ैसिलो जारी कयो वेंदो त हिन माली खे डॉक्टर कयो वञे या हिन जी दरख़्वास्त रद्द कई वञे। जी सिकंदर भुट्टो, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी।